ओम शांति। अज मुख्यमंत्री श्री बाबा ब्रह्मकुमार द्वारा चलता मीठे मीठे बाबा चलता की हानि संगम लिखते परम पिता परमात्मा से आत्माएं की साफ करना है। बाबा चलता माता आत्माएं की स्वच्छ करना है। उनकी आत्मा न कार्य थी असांजी आत्मा ते पापन जो विकारन जो बुराइन जो मेल चढ़ी वियो त आत्मा के साफ करण वारो हिकु ई परमपिता परमात्मा। कोई भी तव्हांजी आत्मा के साफ न करे सघंदो। भई दुनिया में माण्हू केतिरो भी चाहनि कि असां कंहिंखे बि कहिड़े भी रूप में भॻवान खे मञी वठो, लेकिन न तव्हांजी आत्मा साफ़ न थींदी। माण्हू चवंदा आहिनि असां गंगा सनान था करण था वञूं, असां हिनजी भक्ति कंदा आहियूं, असां हीअ व्रत जप तीर्थ कंदा आहियूं, लेकिन असांजी आत्मा साफ़ न थींदी। असांजी आत्मा जे मथां मेरोपन चढ़ंदो ई थो वञे, चढ़ंदो ई थो वञे, चढ़ंदो ई थो वञे। त जीअं असांजी आत्मा ते मेरोपन चढ़ंदो थो वञे त असांजी आत्मा बाबा चवंदा कि जीअं असांजी आत्मा ते मेरोपन चढ़ी वेंदो आहे त असांजी आत्मा परमात्मा खे ॼाणण खुद खे भुलिजी वेंदी आहे, परमात्मा खे भुलिजी वेंदी। आत्मा जी सम्झ घटि थींदी वेंदी आहे न, त आत्मा जी सम्झ घटि थींदी वेंदी आहे। छो घटि थींदी वेंदी आहे? छोकी आत्मा जे मथां मैल चढ़जी वेंदी आहे न, त आत्मा खे यथार्थ ॻाल्हि सम्झ में ॾिसो। अगरि असां रोज पंहिंजी अखियूं साफ़ न करूं न, रोज पंहिंजे शरीर खे माण्हू खे सनानु कराइण ज़रूरी आहे। चश्मो तव्हां अगरि साफ़ न करो, कोई चीज साफ़ न करो रोज जेकी ज़रूरी आहे, जाता तव्हां ॾिसंदा आहियो त उन ते रोज धूल चढ़ी वेंदी, पोइ आख़िरकार तव्हांखे नज़र ई न ईंदो। त उहो ई परमात्मा चए थो असांजी बुद्धि बि आहे न अखि आहे, असांजी बुद्धि बि अखि आहे। असांजी आत्मा में जेकी सम्झ हूंदी आहे न, उहा दिन प्रतिदिन ख़तम थी थींदी वञे। छो? छोकी असां रोज नंढो वॾो पाप था कयूं। सभिनि जे लाइ सुठो सोचदा आहियूं, सुठो ॻाल्हाईंदा आहियूं, सुठो कर्म कंदा आहियूं, लेकिन जाने अनजाने असां रोज अहिड़ी ग़लती थिए थी जंहिंजे कारण असांजी आत्मा जे मथां पाप चढ़े थो ऐं हुन सां मैल चढ़ी थो वञे आत्मा ते। त आत्मा जी बुद्धि ख़तम थी थी, सम्झ ख़तम थी थी वञे। बुद्धि अख हूंदी आहे त हुते मैल चढ़ी वई त नज़र घटि थो अचे। सत्युग में त वरी बि असां खुद खे आत्मा सम्झंदा हुआसीं। हाणे द्वापर कलयुग में त असां खुद खे ऐं परमात्मा खे भुलिजी, खुद खे बि भुलिजी वियासीं त भॻवान सत्युग में त भॻवान न यादि ईंदो आहे, लेकिन इहे त यादि हूंदो आहे कि असां आत्मा ई आहियूं। लेकिन द्वापर में त असां खुद खे शरीर ई सम्झूं था, खुद खे असां आत्मा सम्झो ई न त द्वापर कलयुग। ऐं हाणे त ॾिसो पहिरियों त वरी बि माण्हू हिकु निराकार रूप में शिवलिंग जी पूजा कंदा हुया। हाणे त भॻवाननि जा केतिरा रूप ठाहे रखिया आहिनि। तव्हां ई ॾिसो तव्हांजे घर में जेको मंदिर ठाहे रखे त हुनमें भॻवान जे केतिरा अलॻि अलॻि चित्र ठाहे रखे आहिनि न। कोई एॾा तां ठाहे रखे आहिनि। पोइ ॿियनि माण्हुनि जे घर अॼु ॾिसो कहिड़े बि मंदिर में वञो, पहिरियों त हिकु मंदिर आहे हनुमान जी जो मंदिर या गणेश जी जो। अॼुकल्ह त हिकु ई मंदिर में अलाए घणा कंहिंजो मंदिर ठाहे था सघनि। सभिनि खे भॻवान थो सम्झनि। जेको शरीर छॾे थो वञे न, उनखे बि भॻवान जे मंदिर में रखी था सघनि। उन्हनि खे बि पोइ उन्हनि जी बि पूजा कंदा। असांजा पूर्वज आहिनि। तव्हां ॾिसो सम्झो इहे जेको असां चऊं था न भई पंहिंजे पूर्वजनि जी बि माण्हू पूजा थो करे, उन्हनि खे बि मंदरनि में रखी थो छॾे। जेको आहे बि ईअं मथे हली आहे
त भगवान थी विया। हूअं ई हिन सृष्टि ते न पहिरियों पहिरियों शिव बाबा आया हुया, त उहे असांखे स्वर्ग जी दुनिया ठाहे करे मथे हली। उन खां पोइ हिन सृष्टि ते लक्ष्मी नारायण जी आत्मा आई, राधे कृष्ण लक्ष्मी नारायण ठहींदा। उहो मथे न विया, उहो पोइ पुनर्जन्म वठी अथई। सभिनि खां वॾो पूर्वज केरु, सभिनि खां वॾो केरु, शिव निराकार परम। पोइ हुन खां पोइ ब्रह्मा विष्णु शंकर, हुन खां पोइ राधे कृष्ण लक्ष्मी नारायण, पोइ राम सीता। बसि इन्हनि जा चित्र रखो घर में त ठीकु आहे, बाक़ी सभिनि जा चित्र न रखणा खपनि। हाणे तव्हां भले तव्हां सोचो असांजा जेका वॾा हली विया शरीर छॾे करे, त हुननि आत्मा त ॿियो जन्म वरितो आहे, उहो कोई मथे थोरी विया। तव्हां ई ॿुधायो, अगरि तव्हांजा पूर्वज जेका बि आहिनि अगरि उहे मथे हली वञनि, अॼुकल्ह दुनिया में माण्हू एॾा माण्हू शरीर छॾनि था, अगरि सभु मथे हली वञनि, पोइ त दुनिया जी पॉपुलेशन घटि थियणी खपे या वधणी खपे? घटि थियणी खपे न। भई तव्हांजा एॾा माण्हू, तव्हांजा संबंधी आदि जेका बि शरीर छॾे आहे, त पॉपुलेशन ओतिरी त घटि थियणी खपे न। अगरि तव्हां ॾिसो भारत जी पॉपुलेशन आहे, सम्झो अॼु भारत में घणा बि माण्हू मरिया हूंदा, शरीर छॾे हूंदनि जीअं, त हुन हिसाब सां त पॉपुलेशन घटि थियणी खपे न। लेकिन कल्ह अॼु खां बि डबल थी वेंदी, अॼु खां बि डबल थी वेंदी। छो? छोजो जेकी आत्मायूं शरीर छॾनि थियूं न, वो वापस शरीर वठनि थियूं। भई रोज माण्हू शरीर बि छॾनि था ऐं नया जन्म बि था वठनि। नया माण्हू जन्म, आत्मायूं नयो शरीर वठी करे जन्म बि था वठनि। त वो कहिड़ी आत्मायूं, कोई मथां ॿी थोरी थी अचे। अगरि सोचो मथां कोई आत्मा अचे रोज, त उहा त मथां त सुठी आत्मा ईंदी, त पुण्य आत्मा ईंदी। पोइ माण्हू जनम ते ई के माण्हू खे बीमारी आहे, जनम ते ई आत्मा शरीर थी छॾे बीमारी आहे, जनम ते ई हुननि खे माँ बाप कचरे में था फिटी करे छॾनि, मारे था छॾनि। न त कोई पाप न कई, तो छो हुनखे बीमारी थी? ठीक है न, जनम ते पीलिया थी वेंदी आहे या कोई न कोई बीमारी अॼुकल्ह माण्हुनि खे थिए थी। त ये माण्हू सम्झे बि तो पिछले जन्मनि जो कर्म आहे हिन जो इह भोगे थो। त असां एतिरो नथा सम्झूं कि जेका बि असांजा पूर्वज आहिनि, जेका असांजा वॾा शरीर छॾे करे विया आहिनि, हुननि ॿियो जन्म वरितो ई आहे, हुननि ॿियो जन्म वरितो ई आहे न, तॾहिं त दुनिया में पॉपुलेशन वधे थी। तॾहिं त तव्हांजा भई जेको माण्हू कार्य करे, सम्झो जीअं टीवी ठाती हूंदी पहिरियों, हाणे हुन टीवी कीअं ठातईं, छा कयूं, तव्हांखे त पतो न आहे, वो त ठाहे करे हली वियो। लेकिन अॼु पहिरीं जो टीवी ठही हुई ऐं अॼु जी जो टीवी आहे, हुनमें केतिरा फीचर्स अलॻि थी विया। त उहे आत्मा जीअं पहिरियों टीवी ठाती हुई, शरीर छॾे करे ॿियो जन्म वठी करे पंहिंजो जेको रहियलु कार्य हूंदो उहो कंदो आहे। खे सम्झणो खपे माण्हू, न त माण्हू न अलाए घणा साल माण्हुनि खे शरीर छॾे थी वियो आहे, अञा ताईं हुननि खे यादि करे दुखी थींदा रहंदा आहिनि। त हिन सां छा थींदो, हुन आत्मा खे दुख पहुचंदो। सम्झो तव्हांजा जेका वॾा कंहिं शरीर छॾे छॾिया, अगरि तव्हां अॼु बि हुनखे यादि करे दुखी था थियो, ताकि हुनजी यादि थी अचे, त उहा आत्मा जाॻी बि हूंदी न, जंहिं बि शरीर में हूंदी, या तव्हांजे घर ई हूंदी या काथे बि हूंदी, त हुनखे उहो दुख जी फीलिंग ईंदी, भई मूंखे कोई यादि थो करे, भई मूंखे अॼु सुठो नथो लॻे। कॾहिं कॾहिं ॿार ॾिसो, कॾहिं कॾहिं ईअं रोइण लॻी वेंदा आहिनि, कॾहिं ॿारनि जो मूड कहिड़ो, कॾहिं कहिड़ो, कॾहिं रोइनि था, कॾहिं छा था करनि। खे सम्झणो खपे कि जेकी आत्मा शरीर छॾे वई आहे, हाणे त सम्झो तव्हांजो कोई 10-20 साल थिया हूंदा, त हाणे त हुनजी उमिरि बि वॾी थी वई हूंदी, पर उहो बेचैनी थींदी आहे न, छोजी आत्मा खे यादि कंदी आहे न, त आत्मा खे त
वाइब्रेशन पहुंचदा है न, आत्मा खे त फीलिंग ईंदी आहे न, हा मूंखे दुख थो थिए, अलाए छो थो थिए, मूंखे मज़ो नथो अचे। पोइ कॾहिं कॾहिं लॻंदो आहे की मूंखे काॾे वञण जी इच्छा थी थिए, काॾे वञण जी इच्छा थिए थी, पतो न आहे, पर मूंखे अॼु मज़ो नथो अचे। भई ॿार हूंदो त चई न सघंदो त हुनजो पोइ सिक सिक कंदो या ॿार कुझु थोड़ी ईअं हरकतियूं ईअं कंदो, माउ पीउ बि सम्झी न सघंदो अलाए हिनखे अॼु छा थियो। त छो जो उहे आत्मा ॿियो शरीर वठी करे पंहिंजो पाठ वॼाए थी, तंहिंखां सुठो त माण्हू यादि करे ईअं चए, अगरि यादि अचे त यादि करणो ई न खपे। त आत्मा वही पंहिंजो ॿियो शरीर वठी करे पाठ वॼाई, भई तव्हां उनखे यादि करे ऐं हिते हुजे बि हा त बि हुनजो जन्म ई हुते, तव्हां सां कोई कमी न हुयो त तव्हां सां गॾु रही करे छा करे। त बाबा जी त माण्हुनि खे सम्झणो खपे कि हर आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पार्ट हूंदो, उहो हिकु शरीर छॾे हुनखे ॿियो पंहिंजो कमु करणो ई हूंदो। वरी नंढपण मां वरी पढ़ाई लिखाई कंदो, वरी नौकरी धंधो कंदो, वरी पंहिंजी गृहस्थी ठाहींदो, ही सभु हलियो ई आयो। तव्हांजे सोचण सां कुझु न थींदो, तव्हांजे मूर्ति रखण सां, उन्हनि जी पूजा करण सां, उन्हनि जी यादि करण सां कुझु बि न थींदो। हा भई असांखे उन्हनि जी यादि अचे बि त बि असां उन्हनि जे लाइ दुआ करूं, भई आत्मा जाते बि हुजे पंहिंजो ॾाढो सुठो जीवन हुजे। ऐं अगरि तव्हांखे कोई ॻाल्हि उन्हनि जी बुरी लॻी हुजे, तव्हां सां उन आत्मा कुझु सुठो न कयो हुजे त हुनखे क्षमा करे हुनखे मुक्ति ॾियणी खपे। मुक्ति अर्थात उहा आत्मा मथे न वेंदी, मतलब तव्हां सां हुनजो हिसाब किताब चुकतो थी वेंदो। सम्झो कंहिं बि तव्हां सां बुरो कयो आहे, हाणे त शरीर छॾे हली आहे, त असां हुन आत्मा खे यादि करे चऊं भई ठीकु आहे, जो हुयो असांजो हिसाब किताब पूरो थियो, मां हुनखे क्षमा थी करां। या तव्हां सां बि कोई ग़लती थी वई आहे त तव्हां बि हुन सां क्षमा मांगे छुट्टी करो। ज्यादा जेकी आत्मा शरीर छॾे वेंदियूं आहिनि न, उन्हनि खे यादि करणु सुठो न हूंदो आहे, पंहिंजे लाइ बि सुठो न हूंदो आहे, उन्हनि जे लाइ बि सुठो न हूंदो। न त तव्हां इहो जीवन तव्हां त जी न सघंदो, ऐं उहा आत्मा जाॾे हूंदी उहा बि सुठी रीति जी न सघंदी। त माण्हू अॼुकल्ह पंहिंजे कर्म में नथो बिज़ी थिए न, भई मायूं घर जे कम में बिज़ी नथा थियनि, भाई ॿाहिरां जे कम में बिज़ी नथा थियनि, छोकी मायुनि घर में मायूं लॻाए वेठा आहिनि, दुकाननि ते भाई लॻाए वेठा आहिनि, त कम में बिज़ी बुद्धि लॻे ई नथी। पोइ फालतू ॻाल्हियूं था सोचूं, पुराणी ॻाल्हियूं। परमात्मा त चईंदो तुंहिंजो हर सेकेंड नयो हुजणो खपे, हर सेकेंड नयो। बीती हुई ॻाल्हियुनि खे ईअं भुलिजो कि असांखे पतो ई न आहे। तव्हांखे कोई माण्हू चए कल्ह ईअं थियो हुयो, कम जी ॻाल्हि हुजे त यादि रखो, बाक़ी छा थियो हुयो मूंखे पतो ई न आहे। एतिरो माण्हू खे ॾिसो बिज़ी रहंदो न कम में, त तव्हां पुराणी ॻाल्हियुनि खे भुलंदा वेंदो न, त उहो माण्हू बि वीचारा पंहिंजो जीवन सुख सां जींदा। ऐं तव्हांजी बीती ॻाल्हियुनि खे जेका आत्माऊं शरीर छॾे हली वञनि खे यादि कंदा, दुखी थींदा रहंदा त फ़ाइदो न आहे, तव्हांजो बि फ़ाइदो न आहे, हुनजो बि फ़ाइदो न। त बाबा चवनि था कि हाणे बीती खे बिंदी लॻायो, ऐं परमात्मा निराकार रूप में परम धाम में रहण वारो आहे, परमात्मा खे यादि करो। बाक़ी कंहिं बि देहधारी रूप में भगवान खे यादि कंदव न, त तव्हांजी आत्मा जे मथां जेको महल चढ़ियल आहे न, जो तुंहिंजी आत्मा कारी थी वई आहे, उहो कॾहिं बि महल उतरंदो न। अर्थात कॾहिं बि तव्हांखे सम्झ में, जे माण्हुनि जी धीरे धीरे सम्झ घटि थी थी वञे न, अॼु कंहिंखे चओ भई हिन पत्थर में भगवान आहे, अॼु माण्हू ॾिसो सड़क ते अहिड़ा सारा जाते ॾिठो उते पत्थर लाल लॻाए करे आबी भगवान, झंडो आदि लगायो, भई आरती आदि करनि था, अरे हिते भगवान, अरे काफी पत्थर पत्थर में भगवान ठोके रखिया, जिन करे माण्हुनि जी बुद्धि पत्थर बुद्धि थी वई। अॼु मनुष्य आत्माउनि जी बुद्धि पत्थर बुद्धि थी वई आहे न,
केतिरो बि सम्झायो सम्झनि नथा। सिर्फ़ ॿार न नंढा न वॾनि जी बि यही हालत आहे। छोकी आत्मा जी बुद्धि ख़राब थी आहे न, आत्मा जी सम्झ ख़राब थी आहे। छोकी आत्मा पंहिंजी खे पहचाने नथी, पंहिंजे पीठ खे पत्थर टिकर में ठोके वेठी अचे थी, कण कण में भगवान, मुंहिंजे अंदर भगवान। सब पाप कंदे कंदे आत्माउनि जे मथां पाप जो बोझो वधंदो थो वञे, जंहिंजे फलस्वरूप आत्मा खे कुझु सम्झ ई नथो अचे मां करां छा थी। कॾहिं चवनि था ये भगवान, कॾहिं चवनि था ये भगवान, कॾहिं चवनि था ये भगवान, पोइ कॾहिं भगवान खे मथे था यादि करनि। अरे भगवान आहे किथे? अरे तव्हां में मुंह में भगवान आहे, पोइ टिकाणे मंदिर छो था वञो? पोइ घर में एॾा मंदिरनि जी मूर्तियूं कंहिंजे लॻाए रखी अथव? ख़ुदि जी मूर्ति लॻायो न। अगरि तव्हांजे अंदर भगवान आहे त तव्हां पंहिंजी मूर्ति जी पूजा करो। जी शंकर खे न, शिव शंकर के नाम अलग अलग आहे, तो चवनि था इहो ई शिव शंकर, भई हिकु ई आहे। हाणे शंकर खे एतिरी सम्झ न आहे जो ख़ुदि जो ई लिंग ठाहे करे ख़ुदि जी तपस्या कंदो छा? नाम कहते न भई शंकर शिवलिंग जे अॻियां वेठो आहे तपस्वी रूप में। ॾिसो असांखे एतिरी बि सम्झ न आई एॾी समय खां कि भाई कोई पंहिंजी प्रतिमा ठाहे करे, पंहिंजो ई रूप ठाहे करे हुनजे नाम जी तपस्या कंदो छा? हाणे शंकर ई शिव आहे, शिव ई शंकर आहे, त शंकर खे शिव जे अॻियां छो ॾेखारींदा आहिनि? शिवलिंग जे अॻियां उहो कंहिंजी यादि में वेठो आहे, कंहिंजी नाम जी तपस्या थो करे, कंहिंखे यादि थो करे। तपस्वी रूप मतलब कंहिंखे यादि थो करे, कंहिंखे तो यादि करे। अगरि उहो ई सभिनि खां वॾो आहे, भगवान आहे, त उहो कंहिंखे तो यादि करे? उहो शिव खे तो यादि करे। तो एॾे समय खां असांखे सम्झ आई, लेकिन परमात्मा हिन सृष्टि ते अची करे ॾिसे थो कि अरे ॿार ई छा था करो? अगरि शिव शंकर हिकु ई आहे त शंकर पंहिंजी प्रतिमा जे अॻियां वेही करे पंहिंजे नाम जी तपस्या कंदो छा? त इहे त ग़लति आहे। त ईअं करे ज्ञान जी ॻाल्हियूं परमात्मा असांखे अची करे ॿुधाईंदो कि तव्हां त आत्मा आया आहियो, तव्हां शरीर थोरी आहियो। ये मां चइण वारी आत्मा आहे, मुंहिंजो मतलब पंहिंजे शरीर जे लाइ थी थिए। त मां आत्मा परम पिता परमात्मा जी संतान आहियां न, त मुंहिंजी आत्मा ते कार्य पंहिंजो मेल चढ़ियो आहे, मुंहिंजी आत्मा जी बुद्धि ख़राब थी आहे। मां आत्मा परमात्मा सां बेमुख थी आहियां, हुनखे यादि नथी करां, मां उसो संबंध नथी निभायां, तॾहिं त मुंहिंजी आत्मा जे मथां मैल चढ़ी वियो आहे। त परमात्मा असांखे चए थो कि हाणे मूंखे निराकार रूप में यादि करो, ख़ुदि खे आत्मा सम्झो, त तव्हांजी आत्मा सां मैल उतरंदी, तव्हांजी आत्मा जे मथां जो मैल चढ़ियल आहे न, उहा असांजी मैल ख़तम थींदी वेंदी। असांजी आत्मा चमकदो सितारो थी वेंदो। त पंहिंजी आत्मा खे चमकदो सितारो ठाहिण लाइ असांखे परमात्मा खे यादि करणो, निराकार रूप। छोकी आत्मा खे चमकणो आहे न, शरीर खे थोड़ी चमकणो आहे। अॼु माण्हू ख़ुदि खे बि शरीर सम्झी वेठो आहे त भगवान खे बि देहधारी रूप में रखी करे पूजे थो, लेकिन भगवान त विदेही आहे, उहो त अशरीरी अजन्मो आहे, परम धाम में रहण वारो आहे। उहो त हिन सृष्टि ते ईंदो बि आहे त बि हिकु बार हिन सृष्टि ते अची करे सभिनि आत्माउनि खे ज्ञान गुण शक्तियूं ॾींदो आहे, असांखे स्वर्ग जो वरसो ॾींदो आहे। दुनिया में माण्हू ॾिसो पंहिंजी अॼुकल्ह त धीअरनि खे बि मिलंदो आहे, वैसे त पुटनि खे ई मिलंदो आहे, लेकिन परमात्मा त सर्व आत्माउनि खे वरसो ॾींदो आहे। भगवान इहे न ॾिसंदो आहे ये धीअ आहे या पुट आहे, भगवान त पंहिंजी आत्माउनि खे वरसो ॾींदो आहे। ॾिसो भगवान प्रकृति खे, योनियुनि खे, सभिनि खे वरसो भगवान द्वारा ई मिलियल आहे। अॼु ॾिसो कोई कुते खे माण्हू पंहिंजे घर में रखी वेठो आहे, कंहिंखे सड़क ते मारनि था, हिकु कुते खे घर में एॾी कुते पाण जा जीअं खाइनि था, जीअं उथनि था, जीअं वेहनि था,
कुतनि जी उन्हनि खां बि ज्यादा सुठी परवरिश था कनि। इहे बि उनखे वर्षो मिलंदा आहिनि। काथे कंहिं शहर जी धरती ते छा थो उगे, कंहिं शहर जी धरती ते छा थो उगे, सब परमात्मा जो ही वर्षो ॾिनल आहे। लेकिन भगवान असांखे सुठी सुठी चीजूं खाइण लाइ ॾिनी। लेकिन माण्हू अॼुकल्ह ख़राब ख़राब चीजूं बि, उल्टी सुल्टी चीजूं बि खाइनि था। हिनजो मतलब ये थोड़ी कि ये सब भगवान ठाहिया अथई। ये त ख़राब चीजूं त मनुष्य ही पंहिंजी बुद्धि अनुसार उनखे ठातो अथनि। परमात्मा त असांखे एॾी सुठी प्रकृति ॾिनई, एतिरा सुठा जीव जंतु जानवर भगवान असांखे स्वर्ग में ॾिना आहिनि। स्वर्ग में अहिड़ा भयानक जीव जंतु जानवर थोड़ी हूंदा, सुठा हूंदा। जे मनुष्य आत्मा जी वृत्ति ख़राब थींदी वेंदी आहे न, जे मनुष्य आत्मा क्रोध करण लॻंदी आहे त शेर जो जन्म थींदो आहे। जे मनुष्य आत्मा हिक ॿिए खे परेशान करण में पुठियां ई रहिजी वेंदी आहे, तॾहिं नाग जी योनी शुरू थींदी आहे। जॾहिं मनुष्य आत्मा रंग बदलण लॻी वेंदो आहे, तॾहिं गिरगिट जी योनी शुरू थींदी। मनुष्य आत्मा जी वृत्ति जे ख़राब थींदी वेंदी आहे न, उहा दुनिया में जीव जंतु जानवर भी पैदा बाबत मुद्दा कि हाणे तॾहिं त परमात्मा चईंदो कि पहिरियों खुद जी आत्मा खे सुधारो। आत्मा में जो मन बुद्धि संस्कार है, आत्मा जे मन में जो संकल्प है, बुद्धि में जो श्रीमत आहे, उनजो संस्कार है, तो उन्हनि खे सुधारो। परमात्मा खे यादि करे पोइ तव्हांजे परिवर्तन सां सभु परिवर्तन थी वेंदा। अॼु त तव्हांजी दृष्टि सभिनि जे लाइ चेंज थी वई, सुठी थी वई, त ऑटोमेटिकली दुनिया भी परिवर्तन। अॼु ताईं जंहिं ॻाल्हि खे तव्हां वॾो ॾिसंदा हुयो त तव्हांखे वॾी नज़र ईंदी, ऐं तव्हां चईंदो अरे एतिरी सी त ॻाल्हि आहे, हिन में छा आहे, त उहा ॻाल्हि नंढी थी वेंदी। जंहिंजे लाइ ॾाढी वॾी आहे, तव्हांजे लाइ नंढी थी वेंदी। त नंढो करण वारो थियो तव्हां अगरि जेतिरी ॻाल्हियुनि खे वॾी रीति सोचंदव, फालतू वीचारनि खे बुद्धि में रखी इनजे बारे में वीचार कंदव, त उहो ॻाल्हि ॿियो ई वॾी थींदी वेंदी, ॿियो ई गड़बड़ कंदी रहेगी। ऐं तव्हां अगरि उन ई ॻाल्हि खे नंढो करे ख़तम करण जी वृत्ति सां ॾिसंदव त ख़तम थी वेंदी। ॾिसो दुनिया में माण्हू कहिड़ा ग़लति कम करनि था, लेकिन कंहिंजे साधारण कर्म खे भी माण्हू फैलाए ग़लति तो कराए छॾे, हिन ग़लति कयो। ऐं कई माण्हू ग़लति कंदा आहिनि, लेकिन उनखे नंढी ॻाल्हि सम्झी करे ख़तम करे छॾींदा आहिनि ताकि ॻाल्हि वधे न। एक कला असांखे सिखणी आहे। माण्हू चाहे त पंहिंजी हिक ॿिए जी ग़लती खे, कमी कमजोरी खे असांखे ध्यानु ॾियणो आहे, हिन में ये ग़लती आहे, ये कमी कमजोरी आहे, उनखे शुभकामना ॾियणी आहे। लेकिन जास्ती ॻाल्हि खे वधाए करे असांखे उनखे वधाइणो न, जास्ती ॻाल्हि खे वधाए करे असांखे उनखे वधाइणो न। बाबत जेतिरो थी सघे कि पंहिंजे पाण खे, खुद की आत्मा समझो, परमात्मा खे यादि करो ऐं ॻाल्हि खे नंढो करे ख़तम करो। त ॻाल्हि वधंदी आहे, वधाइण में असां वधाए सघंदा आहियूं, घटि करण में ईअं न सम्झो फलाणे जा आहिनि त असां फैलायूं वधायूं, कंहिंजो बि हुजे। तव्हांजो छा मतिलबु? माण्हू चवंदो आहे कि असां सां बि हिननि इहो कयो, असां बि ईअं फैलाईंदो, असांजे ॿारनि सां बि हिन ईअं कयो, हाणे असां बि हिननि जी ॻाल्हियूं फैलाईंदासीं, हिनखे परेशान कंदासीं।
फ़ाइदो छा आहे, तव्हांजो बि टाइम वेस्ट सभिनि खां ज्यादा थींदो आहे। अगरि तव्हां इहे सोचदा आहियो न त तव्हांजो भॻवान सां कॾहिं बि मन न लॻी सघंदो। तव्हां भॻवान सां कॾहिं बि जुड़ी न सघंदा आहियो। बाबा माण्हुनि खे अॼुकल्ह हिन में टेस्ट थो अचे न कि ॻाल्हियूं फैलायूं, ईअं करूं, हिनजी निंदा करूं, हुनजी करूं, पोइ सोचदा आहिनि हा हाणे चलो पाठ था करूं, हाणे इहे था करूं, पर मन थोड़ी लॻंदो आहे। तव्हां कंहिंजे बारे में ईअं चओ ऐं सोचो कि हा भई हाणे असां बाबा चए थो तव्हां सोचो भई हा असां ये सभु कम कयो, हलो रहरास था करूं, हलो पाठ था करूं, कोई न सॼो पूरो जेतिरो देर कंदा ओतिरो देर उहे फालतू ॻाल्हियूं ई यादि ईंदियूं। इन करे अगरि भॻवान सां जुड़णो आहे, भॻवान खे सुठी रीति यादि करणो आहे त ॻाल्हियुनि खे नंढो करे ख़तमु करो। कंहिंजो बि हुजे, असांजो छा मतिलबु, तव्हां सां जे बुरो कयो हुनजो आपे हुनखे मिलंदो, भॻवान न ॾींदो, लेकिन कर्मनि जो फल सुठो या बुरो आपे ही मिली वेंदो। त परमात्मा खे यादि करे खुद जी आत्मा खे स्वच्छ ठाहिण लाइ परमात्मा खे निराकार रूप से यादि करो, वॾी ॻाल्हियुनि खे नंढो करे ख़तमु करो। अच्छा मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि से माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे संगी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहिनि। सदा कीर्ति जी स्थान ते रही निर्भय और निश्चिंत रहण वारा बाप दादा जे दिल तक नशीन। बाबा चवनि था सभिनि खां सेफ्टी जो स्थान कहिड़ो आहे, परमात्मा जो दिल। परमात्मा जे दिल ते केरु निवास करे थो, जेकी आत्मा सभिनि जे लाइ सुठो सोचदी आहे, जंहिंजो माण्हू बि बुरो करनि लेकिन उहो बि सभिनि जे लाइ सुठो सोचे, उहो ई परमात्मा जे दिल में निवास करे सघंदी आहे उहा आत्मा। और अहिड़ी आत्मा सदा निर्भय रहंदी आहे, सदा निश्चिंत रहंदी आहे, सदा बेफिक्र बादशाह रहंदी आहे। अहिड़ी आत्मा जे जीवन में दुख जी लहर भी न अचे। लोग ना बुद्धि के कहिड़े प्रकार जी भी बोझ तो सदा मुक्त रखो। बुद्धि में ना कभी भी कहिड़ी ॻाल्हि जो बोझ न हुजे, मूंखे ईअं करिणो आहे ईअं करिणो आहे, न सभु कम पर भॻवान खे ॾेई छॾो, परमात्मा बाबा जीअं करिणो आहे ईअं करिणो आहे ईअं करिणो आहे, सभु कम जॾहिं असां परमात्मा खे ॾेई छॾींदासीं न त असांजी बुद्धि फ्री थी वेंदी। ऐं जंहिंजी बुद्धि फ्री हूंदी आहे न वही परमात्मा की याद करे, परमात्मा के कर्म करावना थी उन द्वारा कर्म करो। अगर तव्हां चाहींदा आहियो कर्म करावना मूंखां कर्म कराए भॻवान, तो सभु पंहिंजी बुद्धि खे मुंहिंजे सां फ्री रखो। सभु तुंहिंजो सब तुंहिंजो थी त असांजी बुद्धि में बिजी आहे न, असांजी बुद्धि फ्री आहे त परमात्मा असांजी बुद्धि खे पकड़े करे असां द्वारा कर्म कराईंदो। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।